ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जी मान में अलविदाई तकरीब कोठाई वही है। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा पाक फौज में 40 साल शानदार खिदमतूं सर अंजाम ॾिनियूं। अल्लाह ताला लगन पेशेवरानी महारत ऐं खुलूस नियत सां फ़र्ज़ सर अंजाम ॾियण जी तौफ़ीक़ ॾिनी। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जो इहो चवणु आहे। रिटायर थींदड़ चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो तकरीब के ख़िताब अॻूणो चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सीनियर ऑफिसरनि तकरीब में शिरकत कई आहे। ख़बर हिकु शेयर कंदालूं। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जी मान में अलविदाई तकरीब कोठाई वही है। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा पाक फौज में 40 साल शानदार खिदमतूं सर अंजाम ॾिनियूं। अल्लाह ताला लगन पेशेवरानी महारत ऐं खुलूस नियत सां फ़र्ज़ सर अंजाम ॾियण जी तौफ़ीक़ ॾिनी। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जो चवणु आहे। रिटायर थींदड़ चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो तकरीब के ख़िताब अॻूणे चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सीनियर ऑफिसरनि जी तकरीब में शिरकत।